नाज़िम, थुल में पानी की स्कीम बहाल न थियण खिलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर हफ़ीज़ सुमरो। जी हफ़ीज़। जी, ठुल जे लाइ 74 करोड़ जी लागत सां पाणी वारी स्कीम मंज़ूर थी, जेकी 2014 मंज़ूर थी। उनखे 3 साल में मुकमल करणो हो, पर इंतिज़ामिया जी अदम तवजो जे करे उहा स्कीम मुकमल न थी सघी आहे। जंहिं करे ठुल जा शहरी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हुन सां मालूम कंदासीं त मिठे पाणी न हुजण जे करे उनखे केतिरी तकलीफ़ थिए थी ऐं उन स्कीम मुकमल न थियण जा कहिड़ा सबब आहिनि। ही पाणी जी जेका विछाई थी आहे शहर में, ही त पाणी त हुतां बेगारी खां हिते हिन तलावनि ताईं त पुॼंदो, पर उन खां पोइ जेका बोड जी सूरत हाल हूंदी, शहर जेको आहे हिकिड़ो जीअं 2010 में बोड आई, अहिड़ो असरु थींदो हिन शहरनि सां जेको हिननि जी पाइप जी जेका पूराई कई आहे। पोइ पाइप काॾे विया उन ठेकेदारनि खां, कीअं हिननि जेको आहे पंहिंजो हैंड ओवर कया आहिनि। इहे सॼा मसइला जेके आहिनि हिन चूंडियल हुकूमत जे नुमाइंदनि जी गीची में आहिनि ऐं हिननि हमेशह करप्शन कई आहे। 2012 में जा पैसा आया आहिनि, 2013 खां जेको अॼु तक़रीबन उनखे 10 सालनि जो पीरियड आहे, 10-11 सालनि जो पीरियड, उन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पैसा रिवाइज़ कया आहिनि, पैसा वधाया विया आहिनि। पर तव्हां कंहिं बि शहरी खां पुछा कयो, कंहिं गली में, कंहिं महले में, कंहिं बि शहरी खे मिठो पाणी नथो मिले। मिठो पाणी न ॾेई करे हुननि हेपाटाइटिस जो मरीज़ बणाए छॾियो आहे, मैदे जा मरीज़ थी विया आहिनि, हिते नंढड़ा ॿार डायरिया जा मरीज़ थी विया आहिनि। असीं ख़ुदा उन्हनि खां इहो मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द जेको आहे मिठो पाणी शहरनि खे ॾिनो वञे। पहिरियों त जेको असांजे MPA साहब खे पंहिंजी कमीशन त यादि आहे, उहो पंहिंजी कमीशन जा पैसा त उन ठेकेदार खां सभ खां अॻु में जेको आहे कढे थो पियो, पर उनखे इहो फ़िक्र न आहे हिन शहर जे जेको आहे माण्हू जो, पूरे तालके जे जेको आहे माण्हू जो, उनखे बि का सहूलियत, उनखे बि को जेको आहे मिठो पाणी फराहम कयो वञे। 7 सालनि जे दौर में इहा स्कीम मुकमल न थी आहे। उहा स्कीम में छा आहे त करप्शन आहे, उन में इनवॉल्व आहिनि वॾा माण्हू, ऐं असां त चवंदा त इंक्वायरी थियणु खपे। आख़िर ठुल शहर जा माण्हू जाॻिया आहिनि, सुजाग थिया आहिनि, असांजी स्कीम जा पैसा खाधी था वञनि, असां सां ज़ुल्म आहे। असीं इन मिठे पाणी जे मसइले ते सभिनी शहरनि सां गॾु आहियूं, गॾु ई रहूं। जेतिरे ताईं ठुल शहर खे मिठो पाणी फराहम न कयो वेंदो, तेसिताईं असांजी एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। कैमरामैन मुजाहिद भट्टी सां गॾु हफ़ीज़ सुमरो, आवाज़ न्यूज़, ठुल।